ख़बर है अवां खे आगाह कंदासीं। कराची का सकाफ़त खाते जो डायरेक्टर मेहदी शाह आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान में आपे का बाहर निकली आयो। सूबाई निगरान वज़ीर जुनैद शाह जी कवरेज करण ऐं मौक़िफ़ वठण लाइ धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद हुसैन चलवानी सां बाज़ारी ॿोलीअ ते लही आयो। नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदो रहियो। अवां खे आगाह कयो पिया। अहम ख़बर आहे कराची का सकाफ़त खाते जो डायरेक्टर मेहदी शाह आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान में आपे का बाहर निकली आयो। सूबाई निगरान वज़ीर जुनैद शाह जी कवरेज करण ऐं मौक़िफ़ वठण लाइ धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद हुसैन चलवानी सां बाज़ारी ॿोलीअ ते लही आयो। नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदो रहियो। बार बार कम में रुकावट पैदा कंदो रहियो। जंहिं ते सूबाई वज़ीर ॾाढो शिकायत बावजूद बि सकाफ़त खाते जे डायरेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ख़ालिद चलवानी लाइन ते मौजूद आहे। जी ख़ालिद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध के सकाफ़त खाते में 18 ग्रेड जो ऑफिसर अच्छे कार्य जो मालिक बनल है। सदस्य मर्ज़ी का सवा कमकार सेक्रेटरी भी कमकार का लाचार बने। निगरान सूबाई वज़ीर जुनैद अली शाह जो ज़ाती दोस्त हुजण जी दावा कंदड़ प्राइवेट सेक्रेटरी मेहदी शाह रांदिने खाते जो कारोबार भी हलाए पियो। निगरान वज़ीर जे दोस्त होने जो फ़ायदो वठंदे उनखे गॾोगॾु 19 ग्रेड जी जेका डायरेक्टर हेरिटेज जी भी चार्ज ॾिनल आहे। असां आर्ट काउंसिल में जॾहिं सूबाई वज़ीर सैयद जुनैद शाह जो कवरेज लाइ पहुता हुआसीं, उनखां मौक़िफ़ न्यूज़ जे लाइ मौक़िफ़ वठण वियासीं त हू बार बार बाज़ारी ॿोली ॻाल्हाईंदो रहियो, कम में रुकावटूं पैदा कंदो रहियो। जॾहिं त सूबाई निगरान वज़ीर सैयद जुनैद शाह ॾाढो मूं पारां एहतजाज रिकॉर्ड कयो वियो। खेसि सूबाई वज़ीर बि जेको हुयो दोस्ती हुअण करे बेवस नज़र आयो। जॾहिं त ही 18 ग्रेड जो ऑफिसर है सकाफ़त खाते जो जो अच्छे कार्य जो मालिक बनल है, जो कारोबार जो है इन जी मर्ज़ी का सवा न पियो थे। जी ठीक है ख़ालिद, अवां जी मेहरबानी।